बदमाशी जी गाल सोचे समझी कंदो कर मुनाफिक केडो फड़वो वा ॾिसोस न जेखा तू सिखियो आहीं चटा तो तुम भी खा गया भेड़ के उहे असांजा शागिर्द थी चवे अरबाब अरसलान मेमन हैदराबाद वारो जेको गॾहनि खे चवंदो हो पुछो उन्हनि मुनाफिकनि खां त असां छा आहियूं असां बिजली आहियूं खाली शाट न हणंदा आहियूं असां पाण खे सुधारे बर्बाद करे छॾियोसीं अलाह असूं रत कढी पोइ छॾींदा आहियूं केतिरो टाइम उस्ताद अरबाब खां पासो कर असांजी गुई फाटी भली ॻाल्हि अथई छा थो चए अरबाब खां पासो कर त भली ॻाल्हि अथई हालात सही बिल्ला जॾहिं माठ में हुयासीं तोखे खणे खुटी ॻोल्हे चोड़नि जा घर त दुश्मन वधंदा पिया वञनि कुरान पुॼई बवा लॻई सा कुझु ई छो थो चओ ऐं जॾहिं मोचड़े में हथ विधो आहे त दुश्मन लभनि ई नथा चवे खलील चांडियो कैनेडा वारो व्हाट्सएप ते काड़ो थी गुई ॾेखारींदो मतलब त हिन दौर में माण्हू शराफ़त सां सम्झनि ई नथा वेड़ छोरा चांहि पीस घुराईंदा छो छितो थियो पाठनि सां सभु सिधा आहिनि ॾिसो हिन महिल ताणी बि मां पंहिंजे दम ते आयल आहे न मूं अॼु ॾींहं ताणी कंहिंजी कापी न कई आहे सारे मिलके हमको पागल बना इज़त ॾियण वारे खे ढिंजणो था सम्झनि मादर चौथ के बच्चे ढिंजणो था सम्झनि 8 नंबर पादर जी हक़दार आं पर अलाए कंहिंजो बूत तो मुंहिंजे साम्हूं अची वञे ईअं न कयो जो असांजी दिलि टुटी पवे असां मुर्गा टिकटॉक छॾे ॾियूं महिरबानी